शहदादपुर भरसाना ऐं तामीर थींदड़ घर मां लखे रुपयनि जी मालियत जो लोही सरियो चोरी रिपोर्ट दर्ज पुलिस कार्रवाई न कई। मुतासिर पारां चोरी वापस कराइण जो मुतालबो। ख़बर मूजिब शहर जे टंडो आदम चौक वटि दस्तगीर कॉलोनी में पुलिस चौकी क़ाइम हुजण बावजूद अणॼातल चोर चोरी जी वारदात करे विया। पुलिस खे खुड़की न पई। नामालूम चोर शेरी बादल उर्फ बनारस आराई जे नई तामीर थींदड़ घर में आरसीसी छत लाइ लॻल लोही सरियो रात जे पेट में चोरी करे फरार थी विया। सुबह महल छत ते विछायल लोही सरियो मौजूद न हुजण सबबि घर मालिक के मथे ते हथ अची विया। मुतासिर बादल आराई थाने ते पहुची चोरी जी रिपोर्ट दर्ज कराई। घरधड़ी मूजिब चोर 23 मण लोही सरियो चोरी करे फरार थी विया आहिनि, जंहिंजी मालियत लॻभॻि 3 लख रुपया आहे। हुन ॿुधायो त माण्हुनि खां उधारा पैसा वठी घर जो तामीराती कमु शुरू करायो, पोरियो करे पेट पालियां थो। लोही सरियो चोरी करे ज़ुल्म कयो वियो आहे। हुन पुलिस अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे चोरी थियल सरियो वापस कराए इंसाफ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।